नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक साथी जे अदीब ऐं सिंधी अदबी संगत नौशरो फिरोज जे सेक्रेटरी सागर यूसुफ मंगी जी 52 सालगिरह तकरीब प्रेस क्लब नौशरो फिरोज में साथी जर्नलिस्ट वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ऐं सिंधी अदबी संगत शाख नौशरो फिरोज पारां मल्हाई वई। जंहिंखे खिताब कंदे सागर यूसुफ मंगी चयो त संगत मूंखे मान ॾेई मूं ते वॾा एहसान कया आहिनि। हर इंसान जी ज़िंदगी जुस्तजू जो नालो आहे ऐं मूंखे फ़ख्रु आहे त मुंहिंजे हल्के में सियासी समाजी ऐं अदबी दोस्त सलाहियल आहिनि। उन मौक़े ते यूनुस राजपर, अमजद मेमन, कासिम इस्लामी, शाहिद चन्ना, खादिम सियाल, मसरूर चांडियो, सोहेल राजपर, ममता सोलंगी, महर विस्तड़ो, मुश्ताक मरी, अली नवाज सोलंगी, असलम सियाल, सैद अजबर शाह ऐं ॿियनि चयो त सागर यूसुफ मंगी हर फन मौला शख्स आहे जेको हर फन ॼाणे थो। इल्म अदब ऐं ॾाप सेखारींदड़ शख़्सियतुनि खे मान ॾेई सुठी रिवायत आहे जेका साथीअ जी पुरगणीअ में तकरीबूं थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं कंहिंखे मान ॾियणु हक़ीक़त में पंहिंजो पाण खे मान ॾियणु बराबरि हूंदो आहे। असां सागर यूसुफ मंगीअ जी ख़ुशीअ जे मौक़े ते सालगिरह जो केक काटे हक़ीक़त में पंहिंजो पाण खे मान ॾिनो आहे। उन तकरीब में मसरूर चांडियो, शाहिद चन्या कलाम पेश करे ख़ूब दाद हासिल कयो।